Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. अस्सलाम वालेकुम साथियों, हक मौजूद इंडस्ट्रिक ते भलीकार साथियों। अॼो को वीडियो बेसिक इंफॉर्मेशन ऑफ कंप्यूटर्स जे सिलसिले में ठाहियो पियो वञे, जेको तव्हांजी जनरल नॉलेज यानी आम मालूमात में पिणु इज़ाफ़ो कंदो। तो साथियों, वीडियो पूरो ज़रूरु ॾिसिजो। अचो त बग़ैर वक़्तु विञाइण जे शुरू था करियूं। छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त कंप्यूटर जा केतिरा क़िस्म आहिनि ऐं उहे किथे किथे इस्तेमालु थियनि था? अचो त तव्हांखे ॿुधायूं। साथियों, कंप्यूटर जा कुल 8 क़िस्म आहिनि, जिन में नंबर 1 सुपर कंप्यूटर्स, नंबर 2 मेन फ्रेम कंप्यूटर्स, नंबर 3 सर्वर्स, नंबर 4 माइक्रो कंप्यूटर्स, नंबर 5 गेम कंसोल्स, नंबर 6 मोबाइल कंप्यूटर्स, नंबर 7 मोबाइल डिवाइसिस ऐं नंबर 8 एम्बेडेड कंप्यूटर्स अची वञनि था। साथियों, सभ खां पहिरीं अचे थो सुपर कंप्यूटर, जेको हिन वक़्त ताईं दुनिया जो तेज़ तरीन रफ़्तार सां प्रोसेसिंग कंदड़ कंप्यूटर सम्झो वञे थो। हीउ कंप्यूटर हिकु टाइम ते फ़क़ति हिकु ई टास्क परफॉर्म कंदो आहे, यानी हिकु ई कमु कंदो आहे, पर उहो तमामु घणी एक्यूरेसी यानी दुरुस्तगीअ सां या भरवसे सां कंदो आहे। ऐं हीउ कंप्यूटर तमामु घणो ताक़तवर हुजण करे पैसे में बि महांगो हुजे थो। कुझु मशहूरु सुपर कंप्यूटर्स में अर्थ सिम्युलेटर, IBM रोड रनर, द क्राई 1, द टाइटान OLCF3, सनवे टाइहुलाइट, द कनेक्शन मशीन 5, स्पिननिकर, द सुमिट मेयर नोस्ट्रम 4, CDC 6800 अची वञनि था। ॿिए नंबर ते अचनि था मेन फ्रेम कंप्यूटर्स, जेके तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। हे कंप्यूटर्स सुपर कंप्यूटर्स खां नंढा हूंदा आहिनि ऐं रफ़्तार में बि थोरा घटि हूंदा आहिनि। मेन फ्रेम कंप्यूटर्स जी पिणु तमामु घणी रक़म आहे ऐं हे कंप्यूटर्स साइज़ जे लिहाज़ में बि वॾा हूंदा आहिनि। तंहिं करे हिन में तमामु घणी इंफॉर्मेशन स्टोर करे सघिबी आहे। असां वटि मेन फ्रेम कंप्यूटर्स बैंकुनि ऐं ॿियनि वॾियुनि ऑर्गेनाइज़ेशन्स में इस्तेमालु थींदा आहिनि। मेन फ्रेम कंप्यूटर्स खां पोइ पाण जंहिं ते ॻाल्हाईंदासीं उहे आहिनि सर्वर्स। मेन फ्रेम कंप्यूटर्स जे मुक़ाबले में स्लो हूंदा आहिनि ऐं सर्वर्स जो बुनियादी कमु मुख़्तलिफ़ प्रिंटर्स, कंप्यूटर्स, हार्ड डिवाइसिस, हार्डवेयर्स, हार्ड ड्राइव्स वग़ैरह खे नेटवर्किंग थ्रू कम्युनिकेट कराईंदा आहिनि। साथियों, कंप्यूटर नेटवर्किंग ते अॻियां पढ़ंदासीं। माइक्रो कंप्यूटर्स जेके आम तौर ते इस्तेमालु थींदे नज़र ईंदा आहिनि, जंहिंखे PC या पर्सनल कंप्यूटर्स पिणु चवंदा आहियूं। हे ज़्यादा इस्तेमालु थींदड़ कंप्यूटर्स आहिनि, जेके मुख़्तलिफ़ कॉलेजिस, ऑफिसिस, लेबॉरेटरीज़ वग़ैरह में इस्तेमालु थींदे ॾिसंदा आहियूं। हिन कंप्यूटर जी रफ़्तार मेन फ्रेम कंप्यूटर्स ऐं सर्वर्स खां तमामु घटि हूंदी आहे। वज़न ऐं साइज़ में पिणु नंढा हूंदा आहिनि। दोस्तों, हाणे अचूं था गेम कंसोल्स ते। गेम कंसोल्स जेके हिकु या हिक खां वधीक माण्हू हलाए सघंदा आहिनि, जंहिं ते वीडियो गेम खेॾी वेंदी आहे, हीअ ज़्यादा तौरु पोर्टेबल डिवाइसिस हूंदियूं आहिनि, यानी हिननि खे हिकु जॻह खां ॿी जॻह ते आसानीअ सां खणी वञी सघिबो आहे। कुझु मशहूरु गेम कंसोल्स में सोनी जो प्ले स्टेशन, माइक्रोसॉफ्ट जो Xbox 360 ऐं नाइटेंडो जो वाई अची वञनि था। मोबाइल कंप्यूटर्स अहिड़ा कंप्यूटर्स जिन खे तव्हां हिकु जॻह खां ॿी जॻह ते आसानीअ सां खणी वञी सघो था। हिननि जी कंप्यूटिंग पावर तक़रीबन पर्सनल कंप्यूटर्स जेतिरी हूंदी आहे, जंहिं में लैपटॉप कंप्यूटर या नोटबुक कंप्यूटर शामिल आहिनि। हाणे अचो त ॾिसूं मोबाइल डिवाइसिस खे, जेके आसानीअ सां असांजे हथ में अची वेंदा आहिनि। मोबाइल डिवाइसिस जो कंप्यूटिंग पावर पर्सनल कंप्यूटर्स खां थोरो घटि हूंदो आहे
जंहिंमें स्मार्टफोन्स, डिजिटल कैमरा या ई बुक रीडर वग़ैरह अची वञनि था। ऐं आख़िर में अचनि था एम्बेडिड कंप्यूटर्स। हे कंप्यूटर्स मुख़्तलिफ़ डिवाइसिस में इस्तेमालु थींदा आहिनि, यानी कंहिं डिवाइस जो हिसो हूंदा आहिनि, जेके DVD प्लेयर, टीवीज़ या फ़ोटोकॉपी मशीन वग़ैरह में इस्तेमालु थींदा आहिनि। हिन कंप्यूटर जी कंप्यूटिंग स्पीड तमामु स्लो हूंदी आहे। साथियो, उमेद त वीडियो सुठी लगी हूंदी। कमेंट में ज़रूरु आगाह कंदा ऐं अहिड़ा ॼाण सां भरपूर वीडियोस ॾिसण लाइ सब्सक्राइब कंदा इंडस्टेक ऐं बेल आइकन खे प्रेस करणु न विसारींदा। वरी मिलूं था ॿिए वीडियो में। तेसिताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत।